गमन जी दुनिया में खुशियों पया ॻोल्हियूं, मौत जे मोह में ज़िंदगी पया ॻोल्हियूं, दुश्मननि जे दर ते दोस्त पया ॻोल्हियूं। असीं बि केॾा अयाणा आहियूं उस्ताद, रहज़ननि जी दुनिया में रहबर पया ॻोल्हियूं। क़दुरु करणो आहे त ज़िंदगीअ में कयूं, बाक़ी मुंहंनि तां कफ़न खणण वक़्तु त नफ़रत करण वारनि जी अखियुनि में बि ॻोढ़ा अची वेंदा आहिनि। पोइ मोहबतुनि, ख़ुसूसियातुनि ऐं तारीफ़ुनि जा क़सीदा शुरू थी वेंदा आहिनि उन माण्हूअ जे लाइ जिन जो ज़िंदगीअ में असां क़दुरु न कंदा आहियूं। क़दुरु त हूंदो ई उहो आहे जेको कंहिंजी मौजूदगीअ में कयो वञे, बाक़ी कंहिंजे वञण खां पोइ उहो क़दुरु न, पछताउ हूंदो आहे। दोस्तो, क़दुरु करणु सिखूं, छो जो ज़िंदगी बार बार न मिलंदी आहे ऐं माण्हू बि बार बार नाहिनि मिलंदा। ऐं ख़ासि करके उन्हनि माण्हुनि जो क़दुरु कयूं जेके असांजी ज़िंदगीअ में असांजे लाइ वक़्तु कढनि था ऐं असां सां मिलनि था, असां सां मोहबतूं कनि था, असांजे लाइ सोचनि था। छो जो हिन ज़िंदगीअ में जेकॾहिं केरु तव्हांजे लाइ वक़्तु कढे थो त इहो वॾे में वॾो ऐं महांगो तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ, तव्हांजी ज़िंदगीअ में। असांखे क़दुरु करणु खपे असांजे इर्द गिर्द माण्हुनि जो, मोहबत करण वारनि जो, जेके तव्हांजो ख़्यालु रखनि था। तव्हांखे बि उन्हनि जो ख़्यालु रखणु खपे, वक़्त जो क़दुरु करणु खपे। छो जो जॾहिं इहे सभु शयूं हथनि मां निकिरी वेंदियूं आहिनि त पोइ सिर्फ़ु पछता रहिजी वेंदो आहे। त दोस्तो, उमेद आहे इन हवाले सां मां बि पंहिंजी ज़िंदगियुनि में क़दुरु करणु सिखंदुमि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे बि दरख़्वास्त आहे त क़दुरु करणु सिखो। इन सां तव्हांजी ज़िंदगियुनि में फ़ाइदो ई थींदो, हिते बि आख़िरत में बि। त तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए दफ़े कंहिं ॿिए टॉपिक सां। अल्लाह हाफ़िज़।